मुझो आए दोस्त ज़ाहिद गोर गोर सां थो ॾिसे इन जो चाट जो रेड़ो आहे जिंदो चांदनी चाट जे नाले सां हिन जो रेड़ो आहे ऐं हिते बीठो हूंदो आहे बाज़ार में हींअर रेड़ा वेड़ा खुली विया आहिनि हीअ ओरे खे छॾे ऐं ॿिए खे छॾे जेको आख़िरी अंबरा बीठो न कूलर वारो आख़िरी कूलर इहो हिन जो रेड़ो आहे ऐं हिते चाट खपाईंदो आहे चाटनी चांदनी चटखारा ही पान गुटको तो खाए पान पान दंद ॾेखार अब दोस्तों ने दंद ॾिसो दंद ॾेखार ही कटे थो सलाद जेकी असां विझंदा आहियूं हुन में छोलनि में विझी ॾींदा आहिनि बसर ऐं अॼु हिकिड़ो नओं आइटम कटींदे हिनखे ॾिसां थो गजरूं ॻाढ़ियूं जेको हुन में विझींदो चाट में सो अॼु बाज़ार आहे ही दोस्त आहे मुंहिंजो मुल्तानी आहे हिनखे टिलू चवंदा आहिनि प्यार में सो वधीक तारीफ़ तव्हांखे पाण कराईंदो हा वाह सिंधी अचई थी छा चवनि सिंधी में सोचा सिंधी में नालो ॿुधाए तारीफ़ कराए किथां जो नालो मुंहिंजो आहे मोहम्मद साजिद मुल्तानी ज़बरदस्त मौज़ा मुबारकपुर ज़िला मुल्तान हा हिते छा कंदो आहे हिते सब्जी खपाईंदा हुआ कीअं अॼु बाज़ार में मज़ो आहे अॼु बाज़ार में गंज मज़ो आहे हा न मतिलबु लुटे हथो ग्राहकनि खे अॼु डबल हथ छुरी फेराईंदा अच्छा वीडियो त तुंहिंजो नेट ते के बाद खुला है बाजार भैया 8 महीने के माना हे वीडियो त तुंहिंजो नेट ते हली वेंदो पोइ तूं माना तोखे त पकड़ींदा छो पकड़ींदा अॼु सस्तो खपाए थो न माल सस्तो खपाए थो वाकई हा माना हो जेको पहिरियों चई उहो मज़ाक हुयो हो मज़ाक है हाणे सीरियस आहे सही सही माना थधी छांव ते अॼु वेठा आहियूं अॼु थधी वाकई जेको आहे तव्हां ॾिसी सघो था बाज़ार सॼो बाज़ार भरियल आहे हेॾां असांजो मामो वेठो त इहो हुयो ये असांजो मामू आहे मामो आहे सब्जी खपाईंदो आहे रेड़े ते भिंडियूं तूरियूं करेला टींडा जेके असां मेहा चवंदा आहियूं खपाए थो सो भिंडी महंगी तो खपाए अॼु ख़ुशीअ जो ॾींहुं आहे बाज़ार आहे इन लाइ लागी थो 2-3 वीडियो भरियूं था ऐं में बि अॻिते बि भरियूं दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं जीअं दोस्त ईंदा था वञनि पंहिंजो कमुकार जे हवाले सां जेको कमु कनि था उहो तव्हांखे ॿुधायूं था त हीअ कमु कनि हाणे असांजी रोटी बहाल थी वई आहे थधी छांव ते वेठा आहियो है न सही सही ज़बरदस्त चए थो थधी छांव ते वेठा आहियूं उस त हुई पहिरियों हाणे छांव शामियाना लॻा आहिनि मज़ो थो अचे सो तमामु बहितरीनु